बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आऊं या डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरुआत भिटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। ॿियो सॼो की प्रोग्राम में असां कोशिशि कयूं पिया त 28 जुलाई जेको डे सेलिब्रेट थिए थो या ॾींहुं मल्हायो वञे थो, उन ॾींहं जे हवाले सां, ऐं उहो ॾींहुं आहे हेल्थ में जिगर जे हवाले सां, जिगर जो आलमी ॾींहुं। उन में हेपेटाइटिस जी जेका बीमारी आहे उन हवाले सां इहा आगाही ॾियणी हूंदी आहे त हेपेटाइटिस कहिड़ी बीमारी आहे, छाजे करे थिए थी, उन जा साइन सिम्टम्स या अलामतूं कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां उन खे बचाव जा तरीक़ा आहिनि या उन जे इलाज जा जेके आहिनि से फॉर्मेट्स आहिनि। 28 जुलाई हर साल इन ॾींहं खे सेलिब्रेट करण जो मक़सदु इहो बि हूंदो आहे त आवाम में इहा आगाही बि ॾिजे त हू पंहिंजे स्टेटस खे या पंहिंजे जेको हुननि वटि हेल्थ जो स्टेटस आहे उन खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजी इन्वेस्टिगेशन कराइनि, ताकी उन्हनि खे इहा ख़बर पइजी सघे त आया हू इन बीमारी जो शिकार आहिनि या न। हिकिड़ो त इन आगाही जो फ़ाइदो इहो आहे त जेकॾहिं उन्हनि खे इहा पक थी वञे, उन्हनि खे पंहिंजे स्टेटस जी इहा ख़बर पइजी वञे त उन्हनि खे हेपेटाइटिस जी बीमारी न आहे, त हिकिड़ो त हेपेटाइटिस जो वैक्सीन मौजूदु आहिनि, ॿियो हेपेटाइटिस जो इलाज बि मौजूदु आहे। हाणे इन हवाले सां हेपेटाइटिस जा जेके अमल आहिनि या उन जा जेके क़िस्म आहिनि, उन्हनि जे हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं त हेपेटाइटिस जा कहिड़ा क़िस्म आहिनि, कहिड़े क़िस्मनि जे हेपेटाइटिस खे असां ख़तरनाक या मौलिक चई सघूं था, ऐं उन जे इलाज ऐं उन जे बचाव जे हवाले सां कहिड़ा उपाउ आहिनि जेके असां इख़्तियार करे पंहिंजो पाण खे हेपेटाइटिस खां बचाए सघूं था। उन खां अलावा हिन बीमारीअ जे हवाले सां इहो बि ॾिसणो आहे त हिन बीमारी जो इंसिडेंस केतिरे हद ताईं पाकिस्तान में या पूरी दुनिया में आहे, ऐं हिन खे हिन बीमारी खे ख़तमु करण या इरेडिकेट करण जे लाइ के टास्क रखियल आहिनि या न, ऐं जेकॾहिं आहिनि त उहे कहिड़ा आहिनि। इन हवाले सां गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत मूंसां गॾु आहे, उन्हनि खे तव्हां अक्सर असांजे प्रोग्राम में ॾिठो हूंदो। असां जॾहिं बि उन्हनि खे घुराईंदा आहियूं त हू लबैक चई असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन इंडस मेडिकल कॉलेज में, ऐं जेकॾहिं उन्हनि जे हवाले सां थोरो प्रोफाइल ॻाल्हायूं था त पाण लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में एज़ अ प्रोफेसर पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई चुका आहिनि। पाण फॉर्मर वाइस चांसलर लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में, ऐं बाक़ी जेके ॿाहिरि जे कॉलेजिस जे तरफ़ां उन्हनि खे मुख़्तलिफ़ डिग्रियूं उन्हनि खे मिलियल आहिनि। डॉक्टर भीखाराम देवराजानी, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सर, छाकाणि त हेपेटाइटिस हिकिड़ो मोहलिक मर्ज़ आहे ऐं इन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, त पहिरीं त इहो चाहींदुसि त जेके इन जा मोहलिक या ख़तरनाक क़िस्म आहिनि उन हवाले सां असांखे ॿुधायो त उहे कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो सबबु छा आहे। एक्चुअली असां वटि माना सफ़ा सलीस सिंधी में असीं हिन खे ॿिनि हिसनि में विरहायूं। हिकिड़ा उहे वायरस हेपेटाइटिस जा क़िस्म जेके रत बीमार माण्हू जे रत सां, रत चङे भले माण्हू जे ब्लड रत में वञे, ठीकु आहे, उहो आहे हेपेटाइटिस बी ऐं सी, ऐं इहे ख़तरनाक आहिनि। इन में डी बि आहे, टियों डी बि आहे। ॿिया उहे आहिनि जेके पाणी जे थ्रू थियनि था, ऐं उहे हेपेटाइटिस ए ऐं ई आहिनि। ऐं ए त बचपन में थिए थो, ऐं ई जेको आहे सो उहो वरी कहिड़ी बि उमिरि में थी सघे थो, पर उहे माना पाणी जे थ्रू थियनि था, ऐं उहे जॾहिं ठीकु थियनि था त बिल्कुलु ठीकु थी था वञनि। पर कुझु माण्हुनि जी जीअं हेपेटाइटिस ए आहे त कुझु ॿारनि जी ज़िंदगी, नवनि ॼावल ॿारनि जी ज़िंदगी खे नुक़सानु थी सघे थो, लाइफ खे, या जेकॾहिं हामला औरतूं आहिनि त ई हुन में नुक़सानु माना उनजो मौत जो सबबु थी सघे थो। ठीकु आहे। हाणे असां परेशान आहियूं हेपेटाइटिस बी ऐं सी ऐं डी जे लाइ, छो त इहे क्रानिक कनि था। इहे माना हेपेटाइटिस ख़बर ई कोन था कनि, पए कनि थी माण्हू खे, ख़ामोश कातल वांगुरु इहे अंदरि जिस्म में उॾही वांगुरु, दीमक वांगुरु खाईंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। उन जे करे इन्हनि जो नालो हिन दफ़े WHO, हाणे ॿी तव्हांखे तइजब जी ॻाल्हि ॿुधां, पूरी दुनिया में जेकॾहिं
फ़र्ज़ु करियो जेकॾहिं 100 सैकड़ो माण्हू भई 100 माण्हुनि खे हेपेटाइटिस बी या सी आहे त सिर्फ़ु 30 सैकड़ो माण्हुनि खे ख़बर आहे त मूंखे आहे, बाक़ी 60 खां 70 सैकड़ो माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त मूंखे वायरस आहे। उन करे हिन साल जो स्लोगन इहो आहे त लेट्स ब्रेक डाउन दी हेपेटाइटिस। माना सभु रिसोर्सिस इस्तेमालु करे हेपेटाइटिस बी ऐं सी खे टोड़े ख़तमु करिणो आहे असांखे। उन में पहिरियों कमु कहिड़ो करिणो आहे, स्क्रीनिंग कराइणी आहे। ॿियो कहिड़ो कमु करिणो आहे त भई बी जे लाइ वैक्सीनेशन 100% कराइणी आहे। सी जी वैक्सीन कोन्हे, पर सी जे लाइ सुठी ॻाल्हि इहो आहे त अॼुकल्ह जे जेके अॻे सुयूं इंजेक्शन ॾुखिया कमु हूंदा हुआ, हाणे हीअ जेके गोरियूं ॾियनि था, नयूं जेके गोरियूं आयूं आहिनि, इन में 95% 95 सैकड़ो माण्हू ठीकु थी था वञनि 12 हफ़्तनि जे इलाज में। सिर्फ़ु जस्ट 12 हफ़्ता 3 महीननि में माण्हू ठीकु थी थो वञे। हा, पर जे माण्हू खे ख़बर ई न आहे त इहे हेपेटाइटिस जिस्म में जिगर खे सुकेड़े पेट में पाणी भरे ऐं पोइ वरी जिगर जे कैंसर ऐं ॿियुनि बीमारियुनि जो सबबु थियनि था। हेपेटाइटिस बी ऐं सी ॿई, ऐं डी वरी बी सां गॾु हूंदो आहे, उहो बि इन क़िस्म जो आहे। हाणे माना असांखे पहिरियों छा करिणो आहे, हाणे उन करे ब्रेक डाउन करण लाइ असांखे पॉलिटिकल विल हुजे, असांजी इंसानियत जी असांजी पंहिंजी एज़ ए ह्यूमन असांजी विल हुजे, असांजो टेस्ट फैसिलिटी हुजे, पैसनि जी परवाह न करणी आहे। हिन में स्क्रीनिंग कराइणी आहे, गवर्नमेंट कराए पई पाकिस्तान में पर्टिकुलरली सिंध में, ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सो उन मां ख़बर पवंदी जेके आहिनि उनजो इलाजु कजे, उनखे ठीकु कजे। हेपेटाइटिस बी जी ट्रीटमेंट वैक्सीन त न हणाई, हेपेटाइटिस बी जी ट्रीटमेंट नई रिकमेंडेशन आहे त उहो गोरी त हिकिड़ी खाइणी आहे, पर सॼी ज़िंदगी खाइणी, लाइफ लॉन्ग खाइणी आहे। उन करे माण्हू चवंदा न हेपेटाइटिस बी थियो आहे 6 महीना दवा खाधी छॾे था ॾियो। नो, सी में ख़ुशनसीबी आहे त 12 हफ़्तनि खां पोइ दवा बंदि थी वेंदी आहे, पर कुझु माण्हू रिलैप्स थींदा आहिनि त उनखे वरी असां हिकिड़ी ॿी दवा एड करे, ॿिनि दवाउनि मां टी दवा एड करे ऐं उहो असीं हुनखे 6 महीननि ताईं ॾींदा आहियूं, उहो रिलैप्स या रिकरेंस में। पर उहो तमामु रेयर थींदो आहे, 95 सैकड़ो माण्हू ठीकु थी था वञनि। सर मतिलबु हेपेटाइटिस सी क्योरेबल आहे, मतिलबु तव्हां हुनखे दवाउनि सां ख़तमु करे सघो था। बाक़ी हेपेटाइटिस बी जेका आहे, जेकॾहिं उहा कंहिं माण्हू खे आहे त उनजो मुसलसल हुनखे इलाजु जारी रखणो, सॼी ज़िंदगी रहणो आहे। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेको इंसिडेंट्स आहे, जीअं तव्हां ॿुधायो पिया त हिकिड़ा एतिरा माण्हू आहिनि जेके रजिस्टर्ड आहिनि, जिन खे ख़बर आहे त हिननि खे वायरस आहे, ऐं एतिरा ई माण्हू आहिनि जिन खे ख़बर ई कान्हे त उन्हनि खे वायरस आहे। त इंसिडेंट्स केतिरो आहे असांजो, ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो इहो बि मोटो आहे त 2030 ताईं हिनखे इरेडिकेट ख़तमु करिणो आहे। सो इहो कीअं करे सघंदासीं? साईं ॾिसो, हींअर पूरी दुनिया में 38 खां 40 करोड़ माण्हू हेपेटाइटिस बी ऐं सी में मुब्तला आहिनि। ठीकु, ऐं हेपेटाइटिस सी जे लाइ पाकिस्तान खे हब सम्झो वञे थो। ठीकु आहे, हब असांजी कंट्री उन टॉप 10 कंट्रीज़ में अचे थी त जंहिंमें हेपेटाइटिस बी ऐं सी घणो आहे। ठीकु आहे, त असांजो पाकिस्तान हींअर हब आहे। हाणे उन हब में ॾिसो न, हिकिड़े माण्हू में वायरस पियो आहे ऐं उहो माण्हू हले पियो जंहिंखे ख़बर ई कान्हे, ऐं वायरस जे फैलिजण जा मूं तव्हांखे चयो सिंपल ॻाल्हि आहे त बीमार माण्हू जो रत कंहिं बि तरीक़े सां चङे भले माण्हू में मुंतक़िल थिए। ठीकु आहे, मसलन पाण इंजेक्शनूं भले ठीकु आहे, इहे डिस्पोजेबल सिरिंजिस, ब्लड ट्रांसफ्यूजन थिए थो, जंहिंजा कोई मेडिकल प्रोसीजर थियनि था, या माण्हू वार ठाराए थो, माण्हू नूंहं कटे थो, नील कटे साॻियो आहे घर में, ऐं अहिड़े क़िस्म सां घर में टूथब्रुश पिया उहो आहे। अॻे माण्हू पंहिंजे जिस्म ते नाला लिखाईंदा आहिनि सुई सां, साॻी सुई इस्तेमालु थिए थी। सोनारे जो कनु टुंबे थो साॻी सुई सां, त हाणे त सुठी ॻाल्हि आहे, सोनारा साॻी सुई सां नथा टुंबनि, जंहिं जेका शइ नक में विझणी आहे या कन में विझणी आहे उन सां ई था टुंबनि, इहा सुठी ॻाल्हि आहे। सर, ऐं हिकिड़ी इन हवाले सां छाकाणि त तव्हां इहा गुफ़्तगू कई आहे, असां ॾिसूं पिया त असांजा जेके मेडिकल प्रैक्टिशनर्स आहिनि, मे बी उहे क्वैक्स हुजनि या इवन जेके मेडिकल प्रैक्टिशनर्स डॉक्टर्स जेके उहे बि जेका इंजेक्शन आहे उहा हिकिड़ी मरीज़ खां ॿिए मरीज़ में इस्तेमालु अॼु बि थिए पई, ऐं उनजा असां रिज़ल्ट ॾिसूं पिया त एड्स ऐं हेपेटाइटिस जेको आहे सो फैलिजे पियो। इंजेक्शन, हेमोडायलिसिस, जेको डायलिसिस जूं मशीनूं इस्तेमालु थियनि थियूं, या ब्लड ट्रांसफ्यूजन, या ऑपरेशन थिएटर, या ॾंदनि जा डॉक्टर, ॾंदनि जो डॉक्टर स्केलिंग कराइनि था। उन करे हाणे घणनि हंधनि ते त इहो थियो आहे त जंहिं बि पेशेंट जो को प्रोसीजर कंदा आहिनि त उन में हेपेटाइटिस ए, हेपेटाइटिस बी, सी, डी ऐं HIV
इन जी स्क्रीनिंग कनि था त हीअ न हुजे, छो त इन जी स्क्रीनिंग नथा कनि ऐं इहो निकिरी थो पए ऑपरेशन खां पोइ त सॼो ऑपरेशन थिएटर इन्फेक्टेड थी वियो ऐं ॿियो ॿिया माण्हू जेके मुंहिंजा ऑपरेट थींदा उहे थी वेंदा। अहिड़ा कुझु काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, सिंध में बि थिया आहिनि, पाकिस्तान में थिया आहिनि। उन करे हाणे गवर्नमेंट थोरो वधीक तवजो ॾिए थी, पर अञा हिन वक़्तु इन ते थोरी तवजो आई आहे, तवजो आई आहे। माण्हू खे स्क्रीन करे उन खां पोइ जेको प्रोसीजर आहे उहो अप्लाई कजे। मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर भीखा, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पंहिंजी गुफ़्तगू बि जारी रखंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, नंढी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया अॼु हेपेटाइटिस जे हवाले सां। हेपेटाइटिस जो हवालो इन हवाले सां बि आहे त हर जुलाई जी 28 तारीख़ ते हेपेटाइटिस जे ख़िलाफ़ु क़ौमी ॾींहं जे तौर ते इन खे मल्हायो वञे थो इंटरनेशनली। भीखाराम देवराजाणी प्रोफेसर असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। डॉक्टर भीखाराम, हिकिड़ो त इहे असांजा जेके कोएक्स या मेडिकल प्रैक्टिशनर्स इहे सुयूं इस्तेमालु कनि था, उन खां अलावा इहे जेके डिस्कार्ड शयूं थियनि थियूं इन क़िस्म जूं, उहे वरी रीयूज़ थियनि थियूं, जेके असांजा चूंडण वारा आहिनि, जेके थेलियूं भरे उहो कनि था। इन हवाले सां इन जो इहो ख़तरो मौजूदु आहे त इन सां हेपेटाइटिस थी सघे थो? बिल्कुलु ख़तरो मौजूदु आहे। उन करे जेके सुठियूं हॉस्पिटल्स आहिनि उन में छा थींदो आहे, जेका सिरिंज इस्तेमालु थींदी आहे या जेका नीडल इस्तेमालु थींदी आहे, उनखे कटर हूंदो आहे, उन कटर में विझी हुनखे टोड़े छॾींदा आहिनि। ठीकु, त जीअं क़ाबिल ई न रहे त उनखे केरु रीयूज़ करे। ठीकु, पर जे चङी भली मिली थी वञे ऐं उहो केरु खणी वियो ऐं पाणी वाणी सां धोई वरी रीपैकिंग करे छॾे, ऐं छो त महांगो आहे प्लास्टिक हुनजो ऐं हुनजी नीडल, ऐं हुनखे रेप करणु त सवलो कमु आहे न। सही। त इहो जीअं हाणे पाण पेप्सी जूं कोका कोला जूं बोतलूं पाण उछलियूं था शीशे जूं, त उहो वरी रीयूज़ थियनि थियूं। पर हाणे अहिड़े हिसाब सां इहे सिरिंजूं बि रीयूज़ थी सघनि थियूं, पैक थी सघनि थियूं। उन करे गवर्नमेंट जी इहा पॉलिसी आहे ऐं इवन बल्कि सुठनि हॉस्पिटल जी पॉलिसी आहे, जेका इंजेक्शन यूज़ थी उहा उते उते टोड़े उनखे ख़तमु करे, पोइ ख़बर आहे हिनखे करिणो छा आहे, हीअ रस्तनि ते न आहे उछलणो। इंसीनेटर, इन्फेक्शन कंट्रोल, उन इंसीनेटर में विझी साड़े छॾिणो आहे। असां वटि हॉस्पिटल में 3 क़िस्मनि जा वेस्ट मैनेजमेंट जा दॿा हूंदा आहिनि, हिकिड़ा ॻाढ़ा, हिकिड़ा ग्रीन, हिकिड़ा पीला। त डिफरेंट दॿा इन करे हूंदा आहिनि, जेको ब्लड वारी शइ आहे जेका डेंजरस, तमामु घणी डेंजरस आहे, उन ॻाढ़े दॿे में विझिबो आहे रेप करे। ॿियो जेको ग्रीन आहे उन में आम मटीरियल जेको विझिबो आहे जंहिंसां एतिरी घणी बीमारी नथी फैलिजे, ऐं जेके येलो आहिनि उन में वरी जेके इंटरमीडिएट शयूं आहिनि उहे विझणियूं आहिनि। ऐं उन्हनि खे वरी जेको सैनिटरी वर्कर खणी थो वञे वीचारे, हुन ॾोह त कोन कयो न, त हुनखे उहे शयूं लॻनि त हू बीमार थी सघे थो। उन करे इहे सभु शयूं विझी पोइ उनमें तव्हां खणी हॉस्पिटल जे इंसीनेटर में वञी साड़िणो आहे। ऐं वॾियूं हॉस्पिटल जेके बि आहिनि उन्हनि सभिनी में जेके पब्लिक सेक्टर आहिनि या प्राइवेट सेक्टर आहिनि उनमें इहो सिस्टम आहे। पर नंढा शहर आहिनि, तालकी लेवल जूं अस्पतालूं आहिनि, प्राइवेट अस्पतालूं नंढड़ियूं आहिनि, उनमें इहे शयूं कोन्हे ऐं उनमें इहे शयूं थियनि थियूं ऐं उन में असांजी बीमारी फैलिजे पई। हाणे असांखे पहिरियों दही असांखे सम्झणो आहे त असांखे हेपेटाइटिस नओं केस पैदा न थिए। हाणे तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां साईं, 1.8 मिलियन माना 1.8 मिलियन माना 18 लख हर साल नवां केस असां वटि हेपेटाइटिस सी जा, हेपेटाइटिस बी ऐं सी जा थियनि था पाकिस्तान में। सर जेकॾहिं इहो रेशो आहे त पोइ 2030 ताईं स्लोगन त पहिरियों त कमु इहो करिणो आहे त हीअ नवां केस जेके थियनि था इहो न थियनि, इन्हनि खे रोकणो आहे। उहो रोकणो माना प्रिवेंशन वारी साइड ते कमु करिणो आहे, माना रीयूज़ फलाणा जेके पाण शयूं डिस्कस कयूं आहिनि, हिकिड़ो कमु इहो। ॿियो कमु इहो आहे त हेपेटाइटिस स्क्रीन करे ऐं जंहिंखे हेपेटाइटिस बी न आहे उन्हनि खे नंढे ॿार खां वठी पोड़े ताईं सभिनी खे हेपेटाइटिस बी जा टुका आणिना आहिनि। ठीकु, महफ़ूज़ थी आहे बी खां। ठीकु आहे, सी स्क्रीन कयोसीं, अञा जिगर न सुकड़ियो आहे, अञा पेट में पाणी न भराइणो आहे, अञा कैंसर न थी आहे, त पोइ छा कंदासीं, पोइ उनखे पाण ट्रीटमेंट कंदासीं 12 हफ़्तनि जी। उहो 95% माण्हू ठीकु थी था वञनि, 5% माण्हू जेके ठीकु नथा थियनि उनमें वरी स्पेशल ट्रीटमेंट आहे। ठीकु आहे, ऐं ॾिसो
असां वटि अॻे लिवर ट्रांसप्लांट खां ॻाल्हि पाण माण्हू केरु कंदो, माण्हू एतबारी कोन कंदो। हिन पाकिस्तान में केतिरा लिवर ट्रांसप्लांट सेंटर आहिनि, त तव्हां गवर्नमेंट सेक्टर जा ॾिसो, प्राइवेट सेक्टर जा ॾिसो, माना एतिरा लिवर ट्रांसप्लांट थियनि था, उहे छाजे करे थियनि था? असां वटि फैटी लिवर जे करे कोन था थियनि, असां वटि हेपेटाइटिस बी ऐं सी जा मरीज़ जंहिंजो लिवर कमु छॾे थो ॾिए, उन में लिवर ट्रांसप्लांट थिए थो। ऐं भई ॾिसो, दुनिया में लिवर ट्रांसप्लांट जो सबबु वायरस न आहे, उते फैटी लिवर डिज़ीज़ आहे या उते पॉइज़निंग आहे, मसलन अल्कोहल पॉइज़न, मसलन पैरास्टामोल जो टिकियूं आहिनि न, हिकु पाण हिकिड़ी आम जेका दुकान ते मिले थी, हिकिड़ी टिकी में 500 मिलीग्राम आहे, 20 टिकियूं पैरास्टामोल जो केरु खाई वियो, उनजो लिवर फेल बि थी वेंदो, उहो मरी सघे थो, जेकॾहिं हुनखे प्रॉपर टाइम ते ट्रीटमेंट न मिली। 20 टिकियूं रुगो गॾु खाए, हिकिड़ो पतरो ऐं असांजा माण्हू काउंटर ते वठी खाईंदा वञनि, इहो न करणु घुरिजे, इहे सभु पाण खे ख़्यालु करणा आहिनि। ॿियो डायलिसिस थिए थो, असां वटि ऑपरेशन थिएटर आहिनि, असां वटि जेके ICUs आहिनि, या जेके असांजा आला आहिनि जेके सर्जरी करियूं था, या जेके प्रोसीजर थियनि था जंहिंमें ब्लड निकिरे या उहो वरी उहो साॻियो इंस्ट्रूमेंट ॿिए में इस्तेमालु करिणो पए थो। ॾिसो डेंटल जा एतिरा इक्विपमेंट महांगा आहिनि, उहो तव्हां केतिरा चेंज कंदो, उन करे हू कंदा छा आहिनि, पहिरीं स्क्रीन कंदा आहिनि, पोइ हिकिड़ी जीअं डायलिसिस बाबा जंहिंखे C आहे B आहे जेको करिणो पए थो न, पोइ उन लाइ वरी मशीनूं अलॻि हूंदियूं आहिनि, उनजो ख़्यालु करिणो हूंदो आहे। HIV जेकॾहिं आहे उनजो डायलिसिस थिए थी, उनजी मशीन ई अलॻि हूंदी आहे, पर उते तड़ तकड़ में इहे मिसमैनेजमेंट थियनि थियूं, कुझु आउटब्रेक थियनि था, जीअं तव्हां कुझु टाइम ॿुधो हूंदो पंहिंजे लड़काणे में नवाबशाह में HIV जा केतिरा केसिस थिया हुआ, ऐं उहे कुझु डायलिसिस जे करे थिया हुआ, ऐं घणा जेके आहिनि से डॉक्टर साहिबान जे करे थिया हुआ। ऐं असांजा कोई आहिनि, असांजा भाउरनि सुई आहे लंगर पाए करे जे ॿारड़ी में केरु सूर जी पेट जे सूर जी इंजेक्शन हाणे थो, असीं उनखे बुरो कोन था सम्झूं, पर हुनखे इहा ख़बर कोन्हे न ऐं कहिड़ो यूज़ करियां। ऐं असां वटि माण्हू अचे थो मेंटली पहिरियों तयारु हूंदो आहे त बाबा हिनखे पैसा ॾियणा आहिनि, फ़ी वठंदो, हू वीचारा फ़ी वठनि था सुई ते, पोइ हुननि जी मर्ज़ी आहे कारी विझनि में पीली विझनि नीली विझनि, हुनखे पैसा बचाइणा आहिनि, बचा पालणा आहिनि, पर हुनखे चवंदो भले बाबा तव्हांजो प्रोफेशन आहे, तव्हां भले पैसा कमायो, असांखे को एतिराज़ु कोन्हे, महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते कंहिं माण्हू खे मौत जो वारंट न ॾियो, उनखे इहे बीमारियूं खणी हुनजे जिस्म में न विझो। मतिलबु एतिरो त उन्हनि खे ख़्यालु करणु खपे त जेकॾहिं हू पंहिंजी रोज़ी जे लाइ कुझु कनि था त उन में उन माण्हू जो जेको उन्हनि वटि इलाज लाइ अचे थो उनखे इहे सर्टिफाई करे न छॾीनि था हाणे हिनखे इहे मर्ज़ ॾियूं पियासीं त हाणे बीमार हुजे। दैट्स वेरी गुड, पर हाणे इन जे लाइ यकीनन न सिर्फ़ु उन्हनि खे ख़्यालु करिणो आहे बल्कि उहे इदारा जेके इन्हनि जे ख़िलाफ़ु कनि पिया उन्हनि खे बि नज़र रखण जी ज़रूरत आहे। उन्हनि जो शायदि घटि आहे उनखे नज़र रखणु, पर उन खां वधीक आउं अॼु हिन फोरम तां तव्हांजे हिन फोरम जो फ़ाइदो वठंदे चवंदुसि असांजे अवाम जे नंढे प्राइमरी जे बचे खां वठी पोड़े ताईं सभिनी खे अखियूं खोलणियूं पवंदियूं त बाबा हीअं फैलंदो आहे, हू पुछे हुन खां हीअ करी छा पियो बाबा, जेकॾहिं सिरिंज खोले थो त मुंहिंजे साम्हूं खोले, ऐं सिरिंज जेके रीयूज़ थियनि पियूं साईं उनजो तव्हां खोलींदो न सिरिंज जे मथां अखर लिखियल हूंदा आहिनि, लकीर हूंदा आहिनि, अखर ई मिटियल हूंदा आहिनि, अधु मिटियल आहिनि, अधु उहो रीयूज़ पियूं थियनि, अहिड़े क़िस्म जी का बि शक पए हुनखे चए बाबा डॉक्टर साहिबु भले मूंखां ॿीहर पैसा वठे, महिरबानी करे मूंखे इन्हनि माण्हुनि खां पासो कंदा न सही त माण्हू पाण से। हाणे कॾहिं कॾहिं त ईअं थींदो त भई के अहिड़ा मर्ज़ आहिनि, मिसाल डायबिटीज़ आहे या ब्लड प्रेशर आहे, उहो कंहिं ख़ासि उमिरि खां पोइ उनखे माण्हू कोशिशि कंदो आहे त उनखे स्क्रीन कराइजे। हिन बीमारी में हिकिड़ो सिहतमंद माण्हू पाण खे वञी स्टेटस चेक कराए, पंहिंजो इन्वेस्टिगेट कराए, उहो छो? ख़बर छा आहे, हीअ उमिरि ॾिसनि ई कोन था। मसलन मां हामला आहे, हुनखे हेपेटाइटिस B आहे या C आहे, B या C को बि थी सघे थो, ठीकु आहे, जे हुनखे हेपेटाइटिस B आहे ऐं PCR पॉज़िटिव आहे त हुनखे दवा ड्यूरिंग प्रेगनेंसी बि ॾेई सघिजे थी हेपेटाइटिस B जी, ठीकु, उन में जेको लास्ट टाइमस्टर हूंदो आहे, आख़िरी 3 महीना हूंदा आहिनि, उन में ॿी दवा ॾिबी आहे जीअं ॿार खे नुक़सानु न थिए, उनखे दवा ॾिबी आहे। उहे हामला माइरूं जिन खे हेपेटाइटिस B आहे, उहो महिरबानी करे पंहिंजो वहम कंहिं सुठी हॉस्पिटल में कराइनि ऐं उते उन जे ॿार जेको बचिड़ो पैदा थिए थो उनखे 24 कलाकनि अंदरि 2 शयूं लॻणु ज़रूरी आहिनि, हेपेटाइटिस B जा टुको ऐं इम्यूनोग्लोबुलिन, ठीकु आहे, महांगो आहे
पर सरकार गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट काफ़ी जॻहियुनि ते इहे अवेलेबल करे फ्रीली अवेलेबल इवन प्राइवेट में किथे थो प्राइवेट वारो अचे थो जस्टिफिकेशन आहे वाक़ई मरीज़ ईअं न त खणी वञी करे विकिणे उते गवर्नमेंट उते बि हेल्थ डिपार्टमेंट ॾिए पियो हिकिड़ो कमु इहो हाणे जेकॾहिं मरीज़ हमला आहे हेपेटाइटिस बी आहे मूंखे बी आहे डॉक्टरनि खे चवंदुसि अलाए मुंहिंजो छा कंदा ऐं पोइ उनजो ऑपरेशन छा बी वारनि जे लाइ थिएटर में सामान अलॻि हूंदो आहे सी वारनि लाइ अलॻि हूंदो आहे नॉन बी नॉन सी लाइ अलॻि हूंदो आहे त अहिड़ा हॉस्पिटल जहिड़ा सेटअप आहिनि उते वञनि माना डिलीवरी कराइण खां अॻु में 2 महीना अॻु में अहिड़ा शयूं ॾिसनि पोइ पंहिंजो कंफर्म कनि छो त हिकिड़े नई इंसान खे हिन दुनिया में हू जनम पियो मिले ऐं उनखे उथंदे ई पैदा थींदे ई बीमारियुनि जो शिकार थी वञे पोड़ो आहे उनखे बि थी सघे थो उन करे हिन जी का एज न आहे स्क्रीनिंग हेपेटाइटिस बी जी वैक्सीन कॾहिं हणणी आहे विदिन 24 कलाक ॿार पैदा थियण अंदरि पर जेकॾहिं उहो ॿार माउ खे न आहे ऐं जेकॾहिं हुनखे इम्यूनोग्लोबुलिन जी ज़रूरत नथी पए त हुनखे टुको जॾहिं माइट खे ख़बर पए हुनखे टुका हणणा आहिनि इहो थियो बी जो प्रोटोकॉल ठीकु आहे न इहो मैंडेटरी आहे हाणे सी आहे जंहिंजी सी जी ख़बर पए थी त उनजी ट्रीटमेंट कराइबी उन मरीज़ जो कमु आहे पंहिंजी ट्रीटमेंट कराए ऐं उन मरीज़ जी ऑनेस्टी इन में आहे ॾिसो स्टिग्मा आहे स्टिग्मा कहिड़ो आहे हाणे केरु माण्हू चवंदो त हाणे सपोज़ डॉक्टर वटि वञी ॿुधाए मूंखे अदा मूंखे एड्स आहे ऐं तूं महिरबानी करे मूंखे अहिड़ी का दवा या अहिड़ी का सुई न हणिजो ॿिए खे लॻे माण्हू ॿुधाईंदा ई कोन छो त बाबा हिते इन प्लेटफॉर्म ते इहो मसइलो करियां हेपेटाइटिस बी सी ऐं एड्स इहे गॾु खाइण सां गॾु विहण सां गॾु उथण सां गॾु सुम्हण सां कोन थो थिए बशर्ते के कोई ओरल कॉन्ट्रैक्ट माना ज़ाल मुड़ुस में थी सघे तालुक हुजे या नेल कटर शेयर कयो हुन मां थी सघे थो तव्हां जेकॾहिं नीडल कननि वारी शेयर कई तॾहिं थी सघे थो तव्हांजे वॉशरूमनि में जिते बुर्श पिया हूंदा आहिनि टूथ बुर्श ॿार जो पियो आहे पीउ जो पियो आहे पुट जो पियो आहे सभिनी जा गॾु पिया आहिनि तव्हां बुर्श करियो था हुन में ब्लड लॻे थो वरी पासे वारो बुर्श पियो आहे हुनखे उहो लॻी वियो त बाबा इहे छोटा छोटियूं शयूं आहिनि हिन जो एहतियात करियो त पाण हिन मां जान छॾाए सघूं ठीकु आहे मूं पाण गुफ़्तगू खे जारी रखंदासीं ऐं इहो बि ॾिसंदासीं त इन्हनि में जेकॾहिं के ख़ासि अलामतूं आहिनि त इन्हनि जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि जिन सां इहा ख़बर पए त भई हिकिड़ो माण्हू इन बीमारी तरफ़ वञे पियो मूंखे नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त गुफ़्तगू खे जारी रखंदासीं व्यूअर्स प्रोग्राम में नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो प्रोग्राम में ॿीहर भलीकार नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर भीखाराम देवराजानी डॉक्टर भीखा हिन बीमारी में जेकॾहिं का अलामत ज़ाहिर थिए थी इनिशियली त असां हिन खे अर्ली डायग्नोस करे सघूं त उन्हनि अलामतुनि में कहिड़ियूं अलामतूं जिन सां असां अर्ली डायग्नोसिस ते पहुची वञूं हेपेटाइटिस बी ऐं सी में अखियूं पीलियूं थियणु या बुख जो न लॻणु या उल्टियूं थियणु तमामु रेयर आहे जंहिंखे थियनि उहो ख़ुशि नसीबु आहे अच्छा हा उहा क्रानिक आहे न हिन में ख़बर न पवंदी आहे हेपेटाइटिस ए ऐं ई में थींदो आहे उहो मरीज़ डॉक्टर वटि पहुची वञे यानी अखियूं पीलियूं थियणु या बुखार थियणु या उल्टी अचणु ठीकु आहे बी ऐं सी में थियो इन क़िस्म जो घटि थो थिए थो उहो ख़ुशि नसीबु जंहिंखे थिए थो घटि थो थिए अनफॉर्चुनेटली बी या हेपेटाइटिस सी जॾहिं थींदो आहे तॾहिं माण्हू खे तॾहिं ख़बर पवंदी आहे त यार पेट में पाणी पियो अचे पेरनि ते सूजी बि थिए हाणे ठुप बुख कोन थी लॻे ऐं मां पेट 5 हथ लॻाईंदो यार को तिली ॿधी पई आहे जहिड़ो वधियो पियो अंदरि पेट में ॻोड़ो थी वियो आहे सही तॾहिं थी ख़बर पए इहा अनफॉर्चुनेट आहे या रूटीन में एक्सरे कराइण वियो या किथे पंहिंजी वीमा पॉलिसी इंश्योरेंस कराइण वियो उते स्क्रीनिंग थी माना या कोई ॿिए कंहिं कम जे लाइ वियो उते कराइण वियो त उते स्क्रीनिंग थी त उन्हनि खे देरि सां ख़बर पए थी पर जिन खे ख़बर पए थी उहे त ख़ुशि नसीब आहिनि ऐं प्रोटोकॉल अक्यूट हेपेटाइटिस माना जेको छाट पीरियड लाइ थिए थो उहो हेपेटाइटिस सी ऐं बी में सिर्फ़ु 15% माण्हुनि खे सिम्पटम थियनि था 85% माण्हुनि खे सिम्पटम ई नथा थियनि मतिलबु का अलामत अलामत नथी थिए ठीकु उहो तॾहिं अलामत जॾहिं थियनि थियूं न
उहो काफ़ी देरि थी चुकी हूंदी आहे। पोइ कुझु यंग पेशेंट हूंदा आहिनि उनखे ट्रांसप्लांट कराईंदा आहिनि। ट्रांसप्लांट करण खां पहिरियों पोइ उनखे ट्रीटमेंट शुरू कराइबी आहे। बी सी खां आजो कराइबो आहे, ॿी जी बि ट्रीटमेंट कबी आहे, पोइ लिवर ट्रांसप्लांट थींदो आहे। ऐं पोइ जॾहिं इहो प्रोसीजर आहे हिकिड़ो, ऐं उहा माना इलाही लेट आहे। सफ़ा सवलो तरीक़ो आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि न लिवर डिज़ीज़, क्रानिक लिवर डिज़ीज़, माना पुराणो अंदरि जेको मर्ज़ु आहे साई जो, जेसि उहो छा थींदो आहे, जहिड़ो वीचारो ॾाढी महिनत थो करे बचाए थो माण्हू खे, जहिड़ो कंपनसेट थो करे, उनजा कम आहिनि डिस्टर्ब थो करे न, जहिड़े जा जेके थियनि था उनखे जहिड़ो कंपनसेट करे थो। पर जॾहिं कंपनसेट करे 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 हू थकिबो न, तॾहिं हुनखे चवंदा आहियूं डीकम्पनसेटेड सिरोसिस, डीकम्पनसेटेड लिवर डिज़ीज़। जॾहिं पेरनि ते सोजी थिए, ऐं इहे जेके नाखून आहिनि इहे सफ़ेद थियनि, माना तव्हांजो जहिड़ो हाणे हू वेही रहियो आहे, डीकम्पनसेट थी वियो आहे, थकी पियो आहे, सेकी वेही रहियो। ठीकु आहे। सो उन जे करे इहो आहिनि। बाक़ी मायूस थियण जी ज़रूरत कोन्हे, ऐं जिन खे आहे उहो इलाजु कराइनि, जंहिंखे न आहे उहो बचाइनि। ऐं ॾिसो इलाजु तमामु सस्तो आहे ऐं बचाइणु तमामु सस्तो आहे ॿी खां। न, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं असां प्रिवेंशन ते ज़ोर ॾियूं त हिनजो तमामु आसान। उन करे त 2023 में असां 2023 में त असां ख़तमु करे सघूं था पाकिस्तान में। मतिलबु जेकॾहिं इन्हनि प्रिवेंटिव मेयर्स ते असां अमल करणु हींअर खां शुरू कयूं त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो बहितर थी सघे थो। थोरो असांखे इन जे लाइ इनिशिएटिव वठणा पवंदा, प्लस उन्हनि इदारनि खे जेके हिननि जा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे। तव्हां पाण बि मूंखे यादि अचे थो त फोकल पर्सन रहिया आहियो हेपेटाइटिस प्रोग्राम जा, त इन हवाले सां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में तव्हां मुतमइन आहियो त जेके इन हेपेटाइटिस जे ख़िलाफ़ु जेका बि मुहिम हले थी पई, ख़ासि तौर ते हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां, उहा बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु माण्हुनि जे हथ में आहे? सची ॻाल्हि ॿुधायां, हीउ हेपेटाइटिस चीफ मिनिस्टर इनिशिएटिव प्रोग्राम हो, हेपेटाइटिस प्रिवेंशन एंड कंट्रोल प्रोग्राम। सही। ऐं 2004 खां इन प्रोग्राम में माना मूंखे इन कयो वियो हो, पहिरें हैदराबाद लेवल ते, पोइ सिंध लेवल ते। सही। ऐं पोइ ॿिया बि कराची जो हिकिड़ो 2 कंसल्टेंट हुआ। छो त हीअ आहे न कारे ख़ैर हो, पोइ माण्हुनि खे इलाजु करिणो पवंदो। सॼे सिंध जा पेशेंट ईंदा हुआ। उन वक़्तु में त सुयूं, इंजेक्शन, लिवर बायोप्सी ॾुखियो कमु हो। पोइ मुंहिंजी टीम ऐं असां महिनत ॾाढी कईसीं। पर उन वक़्त में बि प्रोग्राम जो नालो प्रिवेंशन ऐं कंट्रोल हो, इलाजु कोन हो। ठीकु है। अच्छा, उहो उन वक़्त में माण्हुनि खे का ख़बर कोन हुई। हर टियों मरीज़ असां वटि ईंदो पेट में पाणी, जहिड़ो ख़राबु। हींअर शुक्र आहे उहो नंबर घटियो आहे, तमामु घटियो आहे। हाणे जेकॾहिं 10 मां हिकिड़े मरीज़ खे पेट में पाणी आहे दाख़िल मरीज़नि में। तव्हां इन मां इहो सम्झो था त हिन क़िस्म जो जेके आगाही जा असां प्रोग्राम ॾियूं पिया उन्हनि मां बिल्कुलु पब्लिक खे फ़ाइदो थियो आहे। ठीकु आहे, गुड। ठीकु आहे, बिल्कुलु पब्लिक खे फ़ाइदो थियो आहे, गुड। पर अञा ताईं वीचारा इनोसेंट बारड़ी जा माण्हू आहिनि न, उहे लाराइनि था ॿुधाइनि का। अड़े बाबा, तव्हां जंहिं पंहिंजे मुआलिज खे ॿुधायो था, उन मुआलिज जो फ़र्ज़ु आहे त हू तव्हांजे राज़ खे तव्हां पाण ताईं रखे। सही। तव्हांजी इजाज़त खां सवाइ तव्हांजी बीमारी जे बारे में ॿिए कंहिंखे ॿुधाए थो त उहो बि ग़लति आहे ऐं न ॿुधाइणु घुरिजे। पर तव्हांजो बि इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हांखे बीमारी आहे, तव्हां घर में ज़रूरी न सभिनी भाती खे ॿुधायो त मूंखे बीमारी आहे। तव्हां पंहिंजो इलाजु करायो ऐं ॿियनि खे बचायो, उन्हनि खे प्रिवेंशन वारा सभु उन्हनि ते ॾंडो खणो। जो ईअं न थिए त हम तूं डूबे सनम तूं बि लेके डूबेंगे। असां वटि सिस्टम इहो बि थिए, यार आउं त मरां पियो, हाणे हिन खे बि पिछाड़े में पाण सां गॾु खयो वञा। बाबा खणी केॾा वेंदे क़बर में हर को अलॻि वेंदो। उन करे हीउ तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे। अवाम खे आगाही प्रोग्राम हींअर सिंध गवर्नमेंट करे पई। मीर साहब, केॾियूं महांगियूं आहिनि हेपेटाइटिस B, C जूं दवाऊं। बिल्कुलु सही। माना 13,000 जी इंजेक्शन हूंदी, साल इंजेक्शन लॻंदी, हर हफ़्ते लॻंदी हुई। सिंध गवर्नमेंट उहा बि ॾिनी, मूंखे यादि आहे। हर माण्हू खे बिना तफ़री जे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, ॻोठ जो हुजे, बरड़ी जो हुजे। हींअर बि टेबलेट्स अची वियूं आहिनि, उहे गवर्नमेंट वठे थी, वैक्सीन बि वठे थी। पर अनफॉर्चुनेट आहे, हुनखे डिलीवरेंस करण वारा, हुनखे हणाइण इस्तेमालु करण वारा, हुनखे इस्तेमालु जंहिंखे कजे ओसि ताईं पहुचाइण वारा, ऐं उनखां कूल चेन मेंटेन करण वारा, ऐं प्लस माण्हू जेको वठे थो मुफ़्त जी शइ आहे न, माण्हू ॾिसे थो मुफ़्त जी। अड़े बाबा मुफ़्त माण्हू चवंदो त अरे हीअ सरकारी आहे। मुंहिंजा भाउ, सरकार त आहे, पर उहो सरकार तव्हांजे मुंहिंजे पैसे मां तव्हांखे दवाऊं थी वठी ॾे। टैक्सिस आहिनि।
माण्हू ग़रीब माण्हू चयोसीं आउं स्वीपर आहियां, मुंहिंजो कहिड़ो टैक्स थो ॾियां, मुंहिंजो मोबाइल में पैसा विझंदो, ठीकु 100 रुपया विझ घणा था कटिजी वञनि, उहो कटिजी था वञनि, केॾां था वञनि। न एग्ज़ैक्टली जेको टैक्स जो पैसो आहे उहो असांजो अचे थो। डॉक्टर साहिबु छाकाणि त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो इहो मोटो आहे त हिनखे 2030 ताईं इरेडिकेट कंदासीं। मोटा मोटा जेके हिन जा आहिनि मक़ासिद उन हवाले सां असांखे 30 सेकेंड्स में ॿुधायो। पहिरियों बाबा हेपेटाइटिस बी जी वैक्सीन सभु करायो। ठीकु आहे, वैक्सीन मौजूदु आहे ज़रूरी। ठीकु। ॿिए नंबर ते जंहिंखे हेपेटाइटिस बी ऐं सी आहे, जिन पंहिंजी टेस्ट कराई आहे रिसेंटली, पॉज़िटिव आहिनि उहे सभु ट्रीट कराइनि। ठीकु आहे। 3 नंबर ते जंहिं माण्हू बी ऐं सी जी टेस्ट न कराई आहे, ख़ुदा जे वास्ते अॼु वञी टेस्ट करायो पंहिंजी। दैट्स वेरी गुड। ठीकु आहे, स्टेटस ख़बर पए। ठीकु आहे। जे आहे त पोइ दवा वठिबी। ॿियो ही कार ख़ैर जेतिरी ॼाण तव्हांखे आहे उहो ॿिए सां शेयर करियो। ठीकु आहे, वेरी गुड। ईअं कंदासीं त असां इन 2030 ताईं इनशाला इन में जान छॾायूं। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, थैंक यू। ॿियो सॼो के प्रोग्राम में असां हेपेटाइटिस जे हवाले सां गुफ़्तगू कई, छाकाणि त जिगर या लिवर असांजो वाइटल ऑर्गन आहे। ऐं वाइटल ऑर्गन जो मक़सदु इहो ई आहे त जेकॾहिं उन में का ख़राबी थी वञे त असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ऐं ज़िंदगी जे ख़तरे खां बचण जे लाइ असांखे उहे सभु बचाव जा उपाउ अख़्तियार करणा आहिनि जिन सां असां पंहिंजी सिहत खे बरक़रार रखी सघूं था। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।